कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। दिल जे घर इंसान इमामुल अंबिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से ईमान जज्बे से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 16 जनवरी सन 2023 इस सालाना प्रोग्राम अवांजे गोठ जुमा खान बरोई में इज्जत माब मोहतरम साईं अब्दुल्ला साहब मोहम्मद अजीम साहब मेहनत कर ही प्रोग्राम कराइन था। अल्लाह ताला इन जलसे के हिदायत जो जरियो बनाए, निजात जो जरियो बनाए। कंबर जिले जी जमायत सां मुझी दिली मोहब्बत आ। तकरीबन जेको भी इन जिले में जलसो थींदो आ, मां जो प्रोग्राम हर जलसे में बयान थींदो आ। ता जुमा खान बरोई जी जमायत गोठ सईद अली चांडियो दातो जी वांड पलो मंगसी ओसपा जी जमायत ही इलाइको दीन जो मरकज़ आ। मदरसा मस्जिद जो आलिम हाफिज अल्लाह ताला असांजे हिन खर्च के मेहनत के सफर के वेहण के रब्बुल आलमीन कबूल फरमाए। तवां जो न जाए ते वेहणो जलसे करण जो मकसद इहो आहे त अल्लाह पाक राज़ी थिए। दुनिया में असां आया इन जे लाइ त रब साईं खे राज़ी कयूं। जेको रब साईं खे राज़ी करे हलियो न, यकीन कयो कमाए वियो खटी वियो। फानी जहान जिन जा चेहरा बरंदा चोॾी चन्ना जो मिट्टी जा मेहमान बणजी विया। अवांजे गोठ जुमा खान बरोई में कब्रस्तान आहे न इलाके में कब्रस्तान काथे आ बरसा पोइ ते केर सुता पिया आहिनि कब्र में। इहे ई असां सां जलसे में गॾु वेहंदा हा, मस्जिद शरीफ में नमाज़ पढ़ंदा हा, गॾु ईद ते गॾु मानियूं खाईंदा हा, जंहिंसां सलाह मशवरे में उथण में गॾु हूंदा हा। अॼु असां को जुदा थी विया। तां लठनि ते घुमो केतिरो बि जियो, इन ॻोठ को बची न सघंदो को बि। हे जेको कब्रस्तान आयो तां असांजो ॻोठ आ। रत जा रिश्ता पिरी प्यारा जानी असां को जुदा थी विया। जिन जा चेहरा बरंदा चोॾी चन्ना को जो मिट्टी जा मेहमान बणजी विया। उजड़ गया वो बाग जिनके लाख माली थे। जब सिकंदर दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। सिकंदर बादशाह मालदार हो, वडी दौलत जॾहिं दुनिया जो फानी जान सजे पोइ त पोइ इनखे वसियत कई त मां मरण वारो आहियां, हर शइ छॾी थो वञा। हे मुंहिंजा ॿई हथ कफन खां पार रखिजो। ख़बर पए दुनिया खे त सिकंदर बादशाह दुनिया जो फानी जान छॾे वियो, हर शइ ते छॾे वियो, हथे खाली वियो। ने हथां तां असां अम्मा जे पेट में आया आहियूं, ने हथे कब्रस्तान वञणो आहे। हे मथे ते पटको पातल आहे, टोपी पातल आहे, जिस्म ते कपड़ा पातल आहिनि, सूटर पातल आहिनि, बाह में घड़ी पातल हूंदी आहे, पेर में बूट पातल हूंदो आहे। जॾहिं दुनिया जो फानी जान इंसान छॾींदो त बूट सोधो, पटके सोधो, कपड़न सोधो। हिनखे इजाज़त दफन करण जी न आहे। इमामुल अंबिया नबी साईं फरमाइनि था सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मुंहिंजो उम्मती जेका मुंहिंजी उम्मत यानी
दुनिया जो फानी जान छॾे हाणे मुंहिंजी अम्मा भेण मरी वई आ झुमकिन जड़ा ज़ेवर नथ जड़ा ज़ेवर टिको फुली वाला ना इजाज़त शरीयत में तने औरत के सोनो जे सोनो सुधो कब्र में दफन कयो कोको पातला नथ पातला झुमकियूं पातला शरीयत चवे थी त लायोस हाँ जे करे के मर्द के टेम ते नमाज पढ़े तो टेम सा दुनिया जा कम कार तो करे मरी हुआ बा में घड़ी पातला तभी लायोस जिस्म ते कपड़ा पातला तभी लायोस पैर में बूट पातला चुपल पातला तभी लायोस ए मौलवी साहब दुनिया जो फानी जान छड़ींदो हो हाने मथे ते पटको पातला तभी लायोस हाने के कब्रिस्तान में दफन करणो वा नबी साईं फरमाईंदा सब जो सलासम जेको मुंजो उम्मती जा उम्मतियाणी दुनिया जो फानी जान छडे अनस बिल कफन जा कपड़ा पाराए फकीर जे सूरत में पेनो जे सूरत में इन मुंजे उम्मती उम्मतियाणी के कब्रिस्तान जे हवाले कयो मन अल्लाह ताला के मुंजे न बानी जे इन हीनाई फकीर हालत रब रहम करे त अल्लाह ताला मुंजे उम्मती ऐं उम्मतियाणी अल्लाह ताला कब्र ऐं बिस्त जो बाग बणाए छडे छा खणी हलो आ कब्र में ॻाल्हायो या ज़मीन गॾु खणी हलंदासीं ॻाल्हायो ज़मीन गॾु हलंदी हे बंगला ओताक जायूं हर शइ ते रहिजी वेंदी हर ॾींहुं नेक जो हुजे गुनाहगार जो हुजे दुनिया के छॾी पियो हुजे कब्र जे वेझो आहे मरंदो दीनदार भी मरंदो बेदीन भी पर मुबारक उन्हनि खे आ जिनजी ज़िंदगी दीन में गुज़री पंज वक्त नमाज़ पढ़ंदा रोज़ा रखंदा रमज़ान शरीफ़ जा इन रहमत वाले क़ुरान पाक की तिलावत था कनि इमामुल अंबिया जी ग़ुलामी था कनि जेके मुजाहिद थी ज़िंदगी गुज़ारनि था जेके बुज़ुर्ग थी ज़िंदगी गुज़ारनि था जेके अल्लाह पाक की इबादत गुज़ारनि था जेके इमामुल अंबिया जी ग़ुलामी कनि था सुन्नत ते हलनि था समूह राज जो ये खटी विया ये कमाए विया इन्हनि जो ख़ात्मो ईमान ते थियो त ॿेड़ा ई पार थी वेंदनि कब्र बिस्त जो बाग थी वेंदी आखिरत में जन्नत मिलंदी दुआ है अल्लाह ताला दुनिया भी भरी करे जरे अल्लाह ताला घुराए त रब ख़ात्मो ईमान ते करे ऐं अल्लाह ताला कब्र बिस्त जो बाग बनाए रब्बुल आलमीन असां सभिनी खे जन्म जी बाह खां बचाए रब साईं जन्नत अता फरमाए वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून ए दुनिया जो फानी जान रब से फरमाए तो ता मरी इंदो जेके बेसावा उन्हें के नहीं हलनो आ अल्लाह ताला फरमाए तो फकत जो माके मौत वणे जो तो मुसलमान मौत तो वणे मरी उई जो ता नमाजी थी मरी जो मुजाहिद थी मरी जो दीनदार थी मरी जो मुझे आमिना जे लाल जी गुलामी करे मरी जो नबी से फरमाइंदा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बी रबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टी रबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अल्लाह व रात करे जो नबी से जो अल्लाह ताला के ख्वाब में रब दीदार नसीब फरमाए नबी से फरमाइंदा दीनदार के अजीज वारस दफन करे कब्र पोते मोटन था नबी से फरमाइंदा दीनदार जी कब्र ॿाहिरां त मिट्टी जो खोड़ा अंदरों अल्लाह जी कब्र बिस्त जो बाग तो बनाए छॾे दुनिया जे वल सां आखिरी मंजिल कब्र आ आखिरत जे वल सां पहिरीं मंजिल कब्र आ जिते कोई कम न ईंदो समूह रात जो ते ईमान मल सालियो कम ईंदा तकरीबन 11:15 साढा 11 थियंदा अञा ॻोठ वारा तां सुता पिया ॿाहिरीं जमायत त ईंदी इंशाअल्लाह पर तां ॻोठ वारा जो भी सॼो हाल भरिजी वञे मां लाड़कण को सुबुह हलियो आहियां एको साल वारा सुबुह 7 बजे आया आहिनि परे खां महिमान थी ॻोठ वारा तव्हांजा न आया हो जल्दी अचो कुरान शरीफ़ मां सुनतान जो ॿुधणु फर्ज़ आ जाते पढ़े वेंदो आहे त अल्लाह पाक जी रहमत वसी पवंदी आहे ॿुधो ॻोठ जुमा खान पिरोई जा बुज़ुर्गो अॼु तव्हां असां पिंडाल में वेठा हूं ता पलाल ते वेही कुरान पाक ॿुधो था आसमान ता फ़रिश्ता लही भी कुरान पाक ॿुधण आया आहिनि चौधारी तव्हांजे ॻोठ में फ़रिश्तनि जो घेरो आहे तव्हांजे वण ते कख ते पन ते जाइन ते रब जी रहमत वसी रही आहे
जल्दी जल्दी कुरान पाक बुधो जल्दी जल्दी अचो सब आलम ईंदा शाम विझे ताईं जलसो है जारी रहंदो ताने गोठ जे मथों पई रब जी रहमत वसंदी जे भी कलमो शरीफ पढ़ियो आ उन्हनि जे सीने जो सिंगार ए रहमत वारो कुरान शरीफ आ तौहीद वारो आशिक़ रसूल मुसलमान न वेंदो घर चंदो उते वञा जाते रब जी रहमत वसे थी हुजे जेको भांगो वठे अचो कुरान पाक बुधो ज़ियारत कयो कुरान शरीफ जी दीदार कयो आलमन जो हीअ हस्ती आहे जेको कब्र में तव्हांखे कमु ईंदो कुरान शरीफ वारनि जी इज़त कयो उन जो क़दुर कयो 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कयो तौबा इस्तिग़फ़ार में ज़िंदगी पंहिंजी गुज़ारियो इमाम लंबिया नबी साईं फरमाइनि था सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मुंहिंजो उम्मती ऐं मुंहिंजी उम्मतियाणी दुनिया जे जान में रहिया आहिनि ज़िंदगी के हर ॾींहं खे आख़िरी ॾींहुं सम्झंदा रहनि अॼु सोमवार आहे सुभाणे अंगरवामत आहे दुनिया में हुजूं अलाए न ज़िंदगी जे हर ॾींहं खे आख़िरी ॾींहुं सम्झे जेका राति अचे उनखे आख़िरी रात सम्झे तौबा इस्तिग़फ़ार में ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे सुठा अमल करे पाण खे अहिड़ो करे जो रब राज़ी हुजे जॾहिं घुराए त अल्लाह ख़ात्मो ईमान ते करे नबी साईं फरमाइनि था खिलो तॾहिं जरी तव्हांजे ज़बान ते कलमो जारी थियो नबी साईं फरमाइनि था सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौत वारी घड़ीअ में जंहिंजी ज़बान ते कलमो जारी थियो उनखे मुबारक जो इहो जन्नती आहे सफ़ा ॼमी विया थधे करे जाए फ़िक्र आख़िर मौत ॻाल्हि ॿुधी ईअं सदा थी विया ॻाल्हायो नथा न खिलो था न रो था न सुभाणे अल्लाह था कयो चुप करे वेठा हो मोमिन अल्लाह मौत तोहफ़ो आहे केतिरो बि जीअं नेठि हलूं शेखुल हदीस हज़रत साईं अताउल्लाह कंबर वारा अल्लाह खे प्यारा थी विया असांजा मुर्शिद वॾा साईं ॿेर अल्लाह खे प्यारा थी विया मुंहिंजो उस्ताद मोहतरम जा वाइद ॿुधी वणिया बि मुस्लमान थिया कलमो पढ़ियूं बिदती मौज थिया साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब सभु जो रहमतुल्लाह अलैह उस्ताद आहे मुंहिंजा अल्लाह खे प्यारा थी विया असांजे जमा जो सिंगार कायद शहीद नमाज शहीद मस्जिद हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद मुसम्मद साहब सब जो रहमतुल्लाह अलैह सुबह नमाज पढ़ण आया गोलियूं हलायूं टाइम साईं जो एतिरो अल्लाह के प्यारा थिया नमाज में शहादत के रहियो आहे जो असांखे रहणो आहे जंहिं सके जहान जुड़ियो आहे न अल्लाह पाक खां बाद जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त मुस्तफ़ा साईं हुजे इहो असांजो ईमान अक़ीदो आहे त नबी ते हयात नबी पर साईं जन पंहिंजे रोज़े मुबारक में आराम फरमाए रहिया आहिनि मालूम थियो त रहंदो को बि न रहंदो नालो हिकु रब जो कंहिंजो बचपन बोड़प वरी मिट्टीअ जे वाले थी वियो समूरा जो अल्लाह से पोड़े थियण खां पाक चओ त अल्लाह से पोड़े थियण खां पाक असां सेहतमंद ऐं करी बीमार हूं वॾे आवाज़ सां चओ त अल्लाह पाक बीमार थियण खां पाक असांखे घरवारियूं आहिनि अल्लाह पाक घर जे पढ़ण खां पाक असांखे औलाद रब औलाद खां पाक असांखे पीअण जी ज़रूरत पवंदी आहे वॾे आवाज़ सां चओ त अल्लाह से पाणी पीअण खां पाक बैनहुमा बरज़खुल ला यबगियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बदरिया दवा निकलो खारो बियो मिठो विच में अल्लाह से रखी जो बसर जेतिरो पड़दो नथो वञी सके मिठो पानी खारे दे नथो वञी सके खारो पानी मिठे दे गिलास भरिया में पानी हिते रख भरिया बा अल्लाह जो ॾींदव सब नबी संजे मथा सलात पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद तब दरिया दवा निकलो खारो बि मिठो विच में अल्लाह पाक रखी छॾियो आहे बस जेतिरो पड़दो नथो वञी सके मिठो पाणी खारे ॾे नथो वञी सके खारो पाणी मिठे ॾे समूरा जो इहो अल्लाह पाक जे दर में तव्हां असांजे लाइ पर्दा रखी छॾिया आहिनि हितां जो गोड़ जुमा खान बिरे जो पाणी मिठो आहे न इहो केरु थो प्यारे मिठा पाणी नौक्सी जदीद भाग नारी सिंध बलोचिस्तान में हज़ारे शहर आहिनि हज़ारे ॻोठनि जाते पीअण लाइ मिठो पाणी कोन्हे तव्हांजे ॻोठ जो पाणी मिठो आहे न ॻाल्हायो खारो आहे इहो मिठा केरु थो प्यारे या महिरबानी कंहिंजी आहे
माखियूं केर तो खाराए गलायो खीर केर तो प्यारे बाराणे जा माण्हू आयो ता मेन मां रसा कढिया मैं वई लोसण थी खाए वाटर ते वेठी आ शाम जो मोटी आई मैं जी बोतल हूंदी आ न ढक न बुझी अल्लाह ताला फरमाए तो मैं मुझे बानन जी अमानती खीर रस्ते ते टेपो भी न हार जाए हाणे मुंहिंजी अम्मा भेण जा मुंहिंजो भाउ मैं जा पोयां पेर वंग ॾे थो पोइ तो मैं मां खीर दोहे का में 5 सेर खीर ॾींदी आहे का 8 सेर में ॾींदी आहे पर कराची में अहिड़ी मीयूं बि आहिनि हिते बि हूंदियूं जेके वेले ते 10 किलो बि खीर ॾींदियूं आहिनि इन मेन मां मिठा खालिस खीर केर थो प्यारे जंहिं महिल तव्हां खीर पीअंदा हो गिलास हथ में खणी चोरी में 2 किलो खीर हूंदा हो न चोरी में हाणे इन खीर खां पुछो त तो में सफ़ेदी कंहिं रखी तोखे मिठो कंहिं कयो इहो खीर तोसां ॻाल्हाईंदो पाण तो मुंह में सफ़ेद बि अल्लाह पाक रखी आहे मूंखे मिठो बि अल्लाह पाक कयो आहे ॿुधो ॻोठ जुमा खान बिरोई जा रवासियो हिक ई खीर में अल्लाह ताला समूरा जो 10 बर्स जो इलाज रखी छॾियो आहे खीर में वॾो फ़ाइदो अथव खीर जा वॾा फ़ाइदा आहिनि ये मिठा खालिस खीर केर थो प्यारे फरमाए तो अल्लाह पाक कुरान शरीफ में लबनन खालिसन साइगल लिशारिबीन रब से फरमाए तो कुरान पाक में मिठा खीर खालिस खीर रात ॾींदड़ खीर तव्हांखे मां रब थो प्यारियां ए उन्हें जो मेहरबानी हुन मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त बुजुर्ग ऐं भाइरो ए दुनिया जो फानी जहान आ को बि न रहियो आहे कंहिंखे बि न रहणो हलणो आहे पोइ निमाज़ी थी मरूं त अॻिते क़ब्र बिस्त जो बाग बणिजे निमाज़ के जन्नत मिले रोज़ाना रमज़ान शरीफ जा रब जो हुकुम आहे रब राज़ी थी पए त क़ब्र भी भली थे त आखिरत भी भली थे रब नवाज़ियो अथव त ज़कात जो अक़ीमु सलात व आतु ज़कात कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए तो नमाज कायम कयो ज़कात जो लख ते 2500 ज़कात आ 100 मन ते 5 मन जी ज़कात आ मुस्तक़िन के जो गरीबन के जो जेके वेही तरन दे कुरान पाक पढ़ंदा दीनी मदरसे जी खिदमत कयो कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए तो वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात फरमाए तो अल्लाह पाक कुरान पाक में त सदको ॾींदड़ खैरात ॾींदड़ मूंखे बाना भी प्यारा आहिनि त मूंखे बानी भी प्यारियूं आहिनि अब अल्लाह साईं खे तव्हां प्यारा थियणु चाहियो था न ॻाल्हायो त न तव्हां रब खे कूड़ा लॻो जेके चओ था असां रब खे प्यारा लॻूं त 2 हथ मथे खणो पोइ रब तो हिन मिठे कुरान में चओ त कुरान पाक सचो आहे 22 पारो सूरत आज़ाब वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात अल्लाह पाक फरमाए तो सदको ॾींदड़ खैरात ॾींदड़ मूंखे बाना भी प्यारा आहिनि त मूंखे बानी भी प्यारी आहिनि खैरातुं जो ज़कातुं जो सदको कढो त टरे मुसीबत हे जेका 2.5 महीना 3 महीना बरसात ॾी इहो अल्लाह जो अज़ाब न हो त ॿियो छा हो मुंहिंजे प्यारे भाउ मौलाना मोहम्मद इदरीस मेंगल तव्हांखे ॿुधायो न त बलोचिस्तान में जानवर खे ॾिनऊं बाहि पोइ उन जी तव्हां अर्श ते वई पोइ केॾी बरसात हली उतां तव्हांखे ॿुधाए विया न किसो हिन कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए तो तव्हां रहम कयो ॿिए त मां तव्हां ते रहम कयां रहम कयो जानवर ते ढंगनि ढोरनि ते वॾनि जी इज़त कयो नंढनि ते शफ़क़त कयो हे जेका बरसात पई बरसात कंट्रोल खां चढ़ियल आई इमाम उलंबिया नबी साईं फरमाइनि था सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गुनाह वधी वेंदनि गुनाह त कंदा पर गुनाह के गुनाह न समझंदा त पोइ अणम उदाए थो मींहुं वसंदो एतिरे में अल्लाह पाक ख़ैर कयो अॻिते बि अल्लाह ख़ैर फरमाए अल्लाह ताला ज़मीनी आफ़त खां बचाए आसमानी आफ़त खां बचाए हे मुंहिंजे इमाम उलंबिया जी बरकत आहे ॿुधो ॻोठ जुमा खान बिरोई जा रवासियो जो आसमान तां पत्थरनि जी बारिश नथी वसे हे मुंहिंजे इमाम उलंबिया सुणे मुस्तफा जे नाले मुबारक तां मां सदको वञा नबी संजे दुआनि जी बरकत आहे जो तव्हां असांजा इंसानी सूरत में चेहरा मौजूद आहिनि आसमान तां बरसात वसी पत्थरनि जे सूरत में त मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जी ॻाल्हि आहे
आया मूसा अलैहिस्सलाम वटि साईं दुआ घुरो आसमान तां पत्थरनि जी बारिश थी वसे त मूसा अलैहिस्सलाम चयनि तव्हां बेदीन थी विया हो ॾाढा गुनाह कयो था रब नाराज़ थियो अथव तॾहिं अल्लाह ताला आसमान तां पत्थरनि जी बारिश थो वसाए तौबा ताइब थियो अल्लाह पाक जी इबादत कयो त पोइ आसमान तां पत्थरनि जी बारिश न वसंदी मां दुआ त घुरां थो हत मूसा अलैहिस्सलाम के चयूं असां अल्लाह पाक जी साईं इबादत कंदासीं असां गुनाह न कंदासीं त मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक जो समूरा जो नबी या मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी आसमान तां पत्थरनि जो मींहुं बंदि थी वियो हाणे जी आसमान सफ़ा सिज निकितल आहे ॾींहुं थी वियो हिननि सोचियो त बरसात वई पत्थरनि जी आसमान ई सफ़ा थी वियो वरी हिननि खे शैतान चुरच ॾिनी वरी साॻा गुनाह साॻा लाटूं साॻा चुग वरी अल्लाह पाक जी नाफ़रमानी शुरू कयूं वरी गुनाह एतिरो अल्लाह पाक नाराज़ थियो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां पत्थर पहिरां वसाई आसमान तां मींहुं वसंदो आहे पाणी जो पर उन ज़माने में आसमान तां पत्थरनि जो मींहुं वसियो हिकु हिकु पत्थर ॿिनि सिरनि जो टिनि सिरनि जो मथे में लॻे त मथो चट लॻे जाइन में त जायूं चट दुआ घुरी मूसा अलैहिस्सलाम आसमान तां पत्थरनि जी बारिश बंदि थी हुननि दिलि तौबा ताइब थिया चयूं असां वरी गुनाह न कंदासीं हद मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी आसमान तां पत्थरनि जी बारिश बंदि थी वई वरी गुनाह शुरू कयूं वरी नाफ़रमानी कयूं अल्लाह पाक जी आसमान तां मथां मींहुं वसियो ॾेडरनि जी सूरत में तव्हां हिकिड़ो ॾेडर आहे न इहो तोरियो उन में घणो वज़न थींदो ॻाल्हायो मुंहिंजे ख्याल में ॾेडर जेको आहे न त 200 ग्राम मस थींदो या थोरो घटि या मथे ॾेडर इन में छा वज़न आहे इन खे तव्हां तोरियो पर आसमान तां मींहुं वसियो ॾेरनि जी सूरत में हे जलसे स्टेज ते मथां पाल आहे हिन पाल जे मथां किरे ॾेडर सम्झो था न हे पाल हेठि न किरंदो मथां ॾेडर करे त सम्झो आसमान तां मींहुं वसियो ॾेरनि जी सूरत में एॾो निशानो तेज़ जो थरीना जी गोली बि न पुॼे आसमान तां ॾेरनि जी सूरत में वसण शुरू थी वियो बंगुलनि खे छतनि खे किरास पियो करे गोली बि किरास न करे वञे एॾो आज़ाब ॾेरनि जी सूरत में बरसात जी सूरत में लॻो आसमान तां वथण शुरू थी वियो छतियूं चट थी वयूं मथे में लॻे पियो त मथियूं ॾेर मानीअ में पाणीअ में अंगण ते घुमंदा वठनि पिया जिस्म ते हमलो करे विया वॾो अल्लाह पाक जो अज़ाब बरसात जे ॾेरनि जी सूरत में आसमान तां वसियो मूसा अलैहिस्सलाम रहंदा आयासीं दुआ घुरो पहिरियां आसमान तां वसे पोइ मींहुं पत्थरनि जे सूरत में हाणे मींहुं वसे थो ॾेरनि जी सूरत में मूसा अलैहिस्सलाम चयनि त अल्लाह पाक जी नाफ़रमानी शुरू कई अटकलूं शुरू कयूं अथव तौबा ताइब थियो न त अल्लाह पाक इन खां वधीक अज़ाब कंदो जो दुनिया में रही भी न सघंदो मा तरक लैहा मिन दाब इन कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए थो मां तुंहिंजा गुनाह ॾिसां थो ही लफ़्ज़ मूंसां गॾु सभु चओ जिते कोई न ॾिसे उते अल्लाह पाक ॾिसे चओ जिते कोई न ॾिसे उते अल्लाह पाक ॾिसे जिते कोई न ॿुधे उते अल्लाह पाक ॿुधे असां घर में लिकिया वेठा आहियूं ज़ाहिरी गुनाह कयूं था जेके बि गुनाह कयूं था अल्लाह पाक ॾिसे थो रब तो फरमाए तुंहिंजा गुनाह मूंखां गुझा न आहिनि मां तोखे ॾिसां थो 24 कलाकनि में कहिड़ी जाइ ते बि ज़ाहिरी गुनाह करे लिक में गुनाह करे मां ॾिसां थो पर मुंहिंजो तो ते रहम आहे मा तरक लैहा मिन दाब रब तो फरमाए कुरान शरीफ में हे जेका पोई विक करणी अॻिते थो करे मां अल्लाह जेकॾहिं पकड़ कयां त विक बि ज़मीन ते चोरी न सघे कलो कोनी या तुझा मां हथ ठाया तुझा मां पेर ठाया अल्लाह पाक फरमाए थो चप मां ठाया मां ज़बान मां ठाही मां अखियूं मां ठाहियूं मां नक मां ठाहियो मां गरक बिरब्बिकल करीम रब तो फरमाए बाना तो दे त मुंहिंजो रहम ई रहम आहे उस्ताद शागिर्द थोरा कंदो आहे मुर्शिद मुरीद थोरा कंदो आहे दोस्त दोस्त ते थोरा कंदो आहे पीरी पीरीअ ते दोस्त थोरा कंदो आहे जुमा खान बिरोई जा रवासियो जेके अल्लाह पाक तव्हां असांजे मथां थोरा कया आहिनि जो रब जा थोरा जो सभिनि थोरनि खां मथे आहिनि चओ अल्लाह जा थोरा आहिनि या न आहिनि रब तो फरमाए तुंहिंजी जिस्म जोड़ो मां रब जोड़ी तो ते त मुंहिंजो रहम ई रहम आहे
पर जेकॾहिं पछाड़ी घड़ी ताईं बग़ावत कंदो आहे नाफरमानी कंदो आहे मुंहिंजी मञो क़ुरान पाक जे 22 पारे सूरत आज़ाब में अल्लाह पाक फरमाए थो वल कानितीन वल कानिता रब तो फरमाए उहे मुंहिंजा बाना उहे मुंहिंजियूं बानियूं जेके मां अल्लाह जो चयो मञनि मां रब जी फर्मा बरदारी कनि अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा बाना चयो मञंदड़ फर्मा बरदारी कंदड़ बाना ऐं बानियूं मां अल्लाह खे ॾाढा प्यारा आहिनि नबी साईं फरमाइनि था सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाफरमानी कई रब खे नाराज़ कई पोइ इंतजार करे कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए थो नुस्लिही जहन्नम उन जी जा इंतजार में या जन्म जी बाह खां पनाह घुरो तौबा ताब थियो दुनिया जो फानी जहान आ वक्त कोने आलम तमाम घणा आहिनि ऐं अॼु 23 जमा जो सानी जो ॾींहुं आहे ऐं जमा जो सानी जो महीनो आहे 22 जमा जो सानी ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ सब्र रज़ियल्लाहु अन्हु जी वफ़ात थी सोने अबू बकर जा लक़ब आहिनि ॿ हिकु सिद्दीक़ ॿियो अतीक सिद्दीक़ माना सचो अतीक माना जन्म जी बाह खां आज़ाद कयल मां ख़त्म करण वारो उलमाए कराम तमाम घणा आहिनि इमामुल अंबिया नबी साईं सहाबा जे मजबे में ऐलान फरमायो रमज़ान जो महीनो न ॿिया महीना तवजो वेठा काफ़ी माण्हू नबी साईं फरमाइनि था तां में अहिड़ो आहे जेको कंहिंखे अॼु मानी खराए पोइ आयो हुजे सम्झो था न बिरोकी मां ईंदी न सेखारियो त पोइ मथे साल बिरोकी में कयां उर्दू ईंदी आहे सिंधी ईंदी आहे उर्दू में कंदो आहियां हैदराबाद कराची बलोचिस्तान हिते उर्दू कोई केरु सम्झंदो सिंधी आहे चवंदा कुलचंदी उर्दू में शुरू थिया पंजाबी जा त मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग ऐं भाइर रमज़ान शरीफ़ जो महीनो न हो इमामुल अंबिया नबी से फरमाइंदा तहां में अहिड़ो आहे जेको जो के मानी खराए पोइ आयो हुजे को बि न उथियो दिलि सां ॿुधो हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो सही मां अॼु हिकिड़े बुखायल खे मानी खराई पोइ थो अचां नबी साईं फरमाइंदा वे अबू बकर सब्र रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी नबी साईं ॿियो ऐलान कयो तां में अहिड़ो आहे जेके जो के रोज़ो हुजे रमज़ान महीनो न हो रमज़ान जो महीनो ॿिया महीना को बि न उथियो सुनो अबू बकर उथी बीठो सही मां खे रोज़ो आहे नबी साईं फरमाइंदा वे अबू बकर सब्र रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी टियों ऐलान नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो तां में अहिड़ो आहे कंहिंजो जनाज़े सां गॾिजी वियो हुजे या न के दफ़न करे पोइ आयो हुजे को बि न उथियो सुनो अबू बकर उथी बीठो सही मां अॼु कंहिं जनाज़े में वियो हुउमि उनखे दफ़नाए चाहियां थो नबी साईं फरमाइंदा ॾिसो जेका मां ॻाल्हि कयां थो अबू बकर अॻ में बीठो आहे जंहिंमें सभु सिफ़तूं इहे हुजनि उहो जन्नती आहे नबी साईं फरमाइंदा अबू बकर फिल जन्नत जो बेशक नबी साईं फरमाइंदा मुंहिंजो अबू बकर जन्नती आहे नबी साईं फरमाइंदा मुंहिंजो अबू बकर हिदायत जो सितारो अथव लॻंदो कॾ त जन्नत पुॼी वेंदव परवाह न आहे को चिराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक़ के लिए है खुदा का रसूल बस वक्त कोन न त मां ॻाल्हायां सुने अबू बकर सिद्दीक़ खे तौहीद जे मुतालिक़ वाइज़ क्यों काबतुल्लाह जे दरवाज़े ते सुने अबू बकर खे ॾाढी तकलीफ़ न शाम ते बेहोश पिया काबतुल्लाह जे दरवाज़े ते सुने सिद्दीक़ घर खणी आया होश जंहिंमहिल आयो पानी झली बीठा न वालदेन पानी पी मानी खा सुनो अबू बकर तो फरमाए मां नबी से दीदार कयां उन वक्त मां सिद्दीक़ न खाईंदुमि न पीअंदुमि वो चवन था जंहिंजे करे हेॾी तकलीफ़ मिली थी अञा तोखे यादि आहे नबी खे हिते घुरायूं सुने अबू बकर फरमायो सब्र रज़ियल्लाहु ताला अन्हु मां मुस्तफा से ॾे पंधु करे पाण हलंदुमि जो होता है आशिक जाता है दर पर नबी को दर दर बुलाता नहीं है हलवो पचाए जुमा खान बिरोई में नबी से के घुरायो था कराची में नबी से नहीं दो लाहौर में नहीं दो नबी से हयात नबी पांच रोजे में जिंदा है पर समूरा जो नबी से घुराए थे रब घुराए 27 रजब की रात रब से जन्म जा दरवाजा बंद कराए छजा अल्लाह जन्नत के इंगे सिंगारे छजो ये क्वार के सिंगार बा टाइम को न तमा गलाया खत्म करने वालो हां मुस्तफा के घुराए ते को रब घुराए असा आशिक हूं मदीना जमील असा जो माशूक असा पान पंधो करे वेंदा से चओ मस्जिद नबी में नमाज पढ़ंदा से मुस्तफा रोज़े मुबारक दा बी करे मथो दुरूद इस्लाम पढ़ंदा से जो होता है आशिक जाता है दर पर नबी को दर दर बुलाता नहीं है मुझे अजीजों मुझे दोस्तों बुजुर्ग हैं भाइरों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में सहाबा जो इश्क ॾिसी प्यार ॾिसी आखिरी जुमला दिल सां ॿुधो हिन नबी से दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मुझे सहाबन मां
मक्के पाक मां को सहाबी पाने घुराए रब उनके जारे जाए जन्नतुल मौला में जन्नतुल मौला मिठे मक्के पाक में आना बा अल्लाह पाक मौला मुंहिंजी दिस में कर साहब सही मौलाना हाफिज अब्दुल हकीम साहब जेके आलम बुजुर्ग वेठा ने से दे ता ॿुधण आया कुरान दुआ कयां थो अल्लाह पाक ताके मक्को पाक मदीनो पाक ॾेखारे घड़ी घड़ी आमीन चो चंदो तो नथो घुराव चो आमीन अल्लाह ताके मक्को ॾेखारे मदीनो पाक ॾेखारे मक्के पाक में बैतुल्लाह या मदीनो रसूलुल्लाह आहे त जन्नतुल मौला मिठे मक्के पाक में या ॿुध जाए नबी साईं मदीने पाक जे सहाबन जो इश्क ॾिसी प्यार दिसी नबी से दुआ घुरी मुंहिंजा रब मदीने पाक मां को सहाबी पाने घुराए रब उनके जैल जै जन्नतुल बकिया मिठे मदीने पाक में आ जुमा खान बुरई वारो मुकी आखिरी गालियों तो खत्म तो क्या दिल से बुध जाए सुने अबू बकर जो नबी से इश्क दिसी प्यार दिसी नबी से दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह हे मुंहिंजो आशिक मुंहिंजो अबू बकर रब हिन के दुनिया में पाने घुराए मां नबी जे रोज़े सां गॾु न के जाए ॾिजाए सुने अबू बकर सिद्दीक़ सब्र रज़ी अल्लाह तआला अन्हु जने वफात कई दुनिया जो फानी जान जो मौलाना साहब वडी मीटिंग थी तो सुने अबू बकर के दफन केड़े कब्रिस्तान में क्यों हजरत अली सही सब्र रज़ी अल्लाह तआला अन्हु थी बीठा त मां नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु होमे मां अखिन सां ॾिठो सो अली तो फरमाए मां पंहिंजे कन सां ॿुधो मां तां के नबी सही नफ़ो तो ॿुधायां पो अबू बकर के जड़े भी कब्रिस्तान दफन कयो अर्ज़ कन था अली तो ॿुधा छा न पियो तवजो कयो अब अली से सचो न गलायो जेके हजरत अली से के सचो ता मनो पंजा बई त मथे करो हजरत अली से फरमांदा मां पंजे अखिन सां ॾिठो मां पंजे कनन सां ॿुधो नबी से ही पंजो हथ सुने अबू बकर हथ में मिलायो नबी से पंजो ही हथ मुबारक सुने बर हथ में मिलायो हा कज़ा फिल हशर हा कज़ा फिल कब्र हा कज़ा फिल जन्नह नबी से फरमांदा है मुंजो अबू बकर है मुंजो उमर मां मुस्तफा सां दुनिया में भी गॾु हन कब्र में गॾु होंदा त जन्नत में गॾु होंदा अबू बकर केड़े कब्र सां दफन दा मुस्तफा जी दुआ हुई सुने अबू बकर के मुस्तफा रोज़े मुबारक में जाय मिली आ अज 23 जमा जो सानी जो ॾियारो आ सुने मुस्तफा जी उम्र 63 साल तो सुने अबू बकर जी उम्र भी 63 साल नबी से वफात के सुमर ॼाणे सुने अबू बकर वफात के सुमर ॼाणे 63 साल उम्र नबी से जी 63 साल सुने अबू बकर जी उम्र मुझे मुस्तफा के वफात का हफ्तो में बुखार थियो सुने अबू बकर के भी वफात में बुखार थियो जुमा खान बिरोई वारो मुस्तफा सुने के जे खट देखयो वयो जेका चादर नबी से मथा विधी वई वो सागी चादर सुने अबू बकर सिद्दीक जे मथा विधी वई सुने अबू बकर सिद्दीक सब्र रज़ी अल्लाह तआला के मुस्तफा रोज़े मुबारक ते खणी आया मथो अदनो आवाज आयो हज़रत अली से फरमांदा जल्दी कयो जो अबू बकर जो मुस्तफा रोज़े में इंतजार करे आहे हज़रत अली से पाण कबर खोटरी आ सुने अबू बकर के मुस्तफा रोज़े मुबारक में जाय मिली आ ए नमज़ उमर सही जी भी हज़रत अली से पाण कबर खोटरी हद उमर सही के भी सुने मुस्तफा रोज़े मुबारक में जाय मिली आ जो मरण घड़ी तई असा सुने अबू बकर जा भी गुलाम हो चो सुने उस्मान जा भी गुलाम हो सुने उमर जा भी गुलाम हो अली से जा भी असा गुलाम हो असा जी हिक के सहाबा बिया का अहल बैत इंशाअल्लाह जी गुलामी मोहब्बत असा के जन्नत पुजाईंदी पाक जन्नत में मोहम्मद मुस्कुरा दे जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठा दे जाएंगे ए अजीजो काम माशर में न दौलत आएगी काम माशर में मोहम्मद मुस्तफा की शफात आएगी नफ्सी नफ्सी करते होंगे औलिया और अंबिया नबी की ज़ुबान पर उम्मत उम्मत आएगी चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद के मुंह में शाइयां है मेरे मदनी का चेहरा साफ है मां जेको ॻाल्हाए अल्लाह ताला कबूल फरमाए अल्लाह पाक ने जलसे के हिदायत जो ज़रियो बनाए निजात जो ज़रियो बनाए अल्लाह ताला को दुआ है या अल्लाह हित गद जो रब से जन्नत में कर फरमाए वमा तौफीक